जी नाज़रीन, हिन वक्त असां कोट तालके कोट गुलाम यूनियन काउंसिल जवाहर जे क़दीमी ॻोठ सराय वटि हाजी शौकत क़ाइम खानी में मौजूद आहियूं। जॾहिं त हालिया बारिशनि खे हिकु महीनो गुज़रण जे बावजूदि जेके ॻोठ शौकत क़ाइम खानी आहे, आमिर क़ाइम खानी आहे, 49 आहे, उन समेत जेके 50 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे अञा ताईं पाणी हेठि आहिनि। जॾहिं त हिते जेका पाणी सबबु जेको हिते फ़सुलु आहे ज़रिए उहो तबाह थी वियो आहे। जॾहिं त ईंदड़ जेको फ़सुलु आहे चेठ जो उहो बि जेको आहे मुतासिर थियण जो ख़दशो वधी वियो आहे। जॾहिं त महीनो गुज़रण जे बावजूदि जेको सरकारी तौर ते या चूंडियल नुमाइंदनि या सिंध हुकूमत तरफ़ां हिन ॻोठनि जा जेके आहिनि क़दीमी पारसी पाणी निकाल न कराइण में नाकामियूं आहिनि। जॾहिं त हिन वक़्तु जेके ॻोठाणा आहिनि पंहिंजी मदद पाण तहत जेके पाणी कढण जी कोशिशि में आहिनि, पर पाणी न निकिरी रहियो आहे। जॾहिं त ॻोठाणनि जो इहो बि चवणु आहे त तक़रीबन 1 महीनो थी वियो आहे हिते जे चूंडियल नुमाइंदनि जेके असांखां वोट वरिता आहिनि, कामोरनि तोड़े जेको आहे हिते जी एनजीओ असांजी सार न लधी आहे। जेके जेके ॻोठ आहिनि उन्हनि जो जेको शहर सां जेको ज़मीनी राब्तो आहे उहो बि कटियल आहिनि। जॾहिं जेके ॻोठाणा आहिनि जेको हितां खां पाणी जाॻे वरी जमड़ाऊ जेको आहे उहो जेको क्रॉस करे वञी शहर पहुचंदा आहिनि। जी।